अफ़सोसनाक ख़बर आहे असां शेयर कयूं पिया झलमक्सी वेझो कार कल्टी थियण जे नतीजे में ज़ख़्मी थियल वधीक हिकु ॼणो फौत थी वियो आहे जंहिंखां पोइ अंग ॿ थी वियो। जी नाज़रीन अवांखे अपडेट करे रहिया आहियूं 60 वरियनि जे हासिल मक्सी लाड़काणे इस्पताल नियंदे रस्ते में दम धड़ी हवाले कयो आहे। ग्वादर मोटरवे ते टायर फाटण सबबि कार कल्टी थियण जे नतीजे में फौतुनि जो अंग वधी ॿ थी वियो। झलमक्सी जे इलाइक़े बारेजा वेझो हादसे में अब्दुर्रहीम मक्सी थॾे ते फौत थी वियो हो। एक भेरो ॿीहर अवां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। झलमक्सी वेझो कार कल्टी थियण जे नतीजे में ज़ख़्मी थियल वधीक हिकु ॼणो फौत अंग ॿ थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे असां शेयर कयूं पिया झलमक्सी वेझो कार कल्टी थियण जे नतीजे में ज़ख़्मी थियल वधीक हिकु ॼणो फौत थी वियो आहे जंहिंखां पोइ फौतुनि जो अंग ॿ थी वियो। 60 वरियनि जे हासिल मक्सी लाड़काणे इस्पताल नियंदे रस्ते में दम धणी हवाले कयो। तफ़सील मालूम कंदासीं कुबो सईद खान मां आवाज़ जे रिपोर्टर अब्दुल ख़ालिक खोसो खां। जी अब्दुल ख़ालिक, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी अब्दुल ख़ालिक, छा तफ़सील आहिनि आगाह कजो। एक भेरो ॿीहर अवां सां अफ़सोसनाक ख़बर शेयर करे रहिया आहियूं। झलमक्सी वेझो कार कल्टी थियण जे नतीजे में ज़ख़्मी थियल वधीक हिकु ॼणो फौत थी वियो आहे, अंग ॿ थी वियो आहे। 60 वरियनि जे हासिल मक्सी लाड़काणे इस्पताल नियंदे रस्ते में दम धड़ी हवाले कयो आहे।